सियाणी बानो बेगम ना ही विधी था थोड़ा मुझी तो दिल घणी चवंदी आ तो बानो बेगम के कमकार में हथ वंडाया पर वो डायना ना जादो असली घर में पैर ही नथी रखण दे जादो जो कम ही हुआ भाई बात हणंदी आ तो अवेल सवेल बानो बेगम ना चक्कर हणींदी कर आई हां कोशिश करे बानो बेगम जी दिल खट जरा वापस आई ने तो पो तो के ड्रव कराए छडींदी न कोड़ा वो लालच काने का तो बानो बेगम का पैसा डोकड़ वठी अचा पर मुझी हुई भी दिल चवंदी आ तो बानो बेगम खे वही हथ वंडराया आई उन सा घड़ी के कचहरी कया पर या जातो पई बात तो हणंदी आ घट वध वेठी गालाई आ मुखे भी त बानो बेगम के पो मुझी दिल न चवंदी त मां वणा भाई जातो वडी दर्दीली थई बानो बेगम जो असली जीण जंजाल करे छजो तस हां पोड़ा मुझी पाण दिल चवे थी तो सुबह सवेर अकबर खान दे वणा आई वणी उन के हाल वाल बानो बेगम जो दिया मन कस पैस बानो बेगम के घर वठी ओए सुभाणे असली कम करी हो इहा ही त खबर कान थी पवे त गलती कई जिया अकबर खान घर मा कढियो थस या बानो बेगम पाण घर छडे हली गई आ जडे न वींदी है ऐ अकबर खान सा बानो बेगम जा हाल हवार ओरींदी है ने त वो जरूर हो कुछ न कुछ चवंदो न ऐ तो के खबर पजी विंदी त डोह कंजो आ बड़ा सफा को तू चरियो चट हां हाणे अब तू यकुल कम तो करे अकबर खान वही नौकरियां सा हाल वाला कंदो हां बाकी इहा गाल आहे त अकबर खान दे वणा मन बानो बेगम जी भलाई थी पवे ऐ उन के परते घर वठी अचे बाबला सही मुबारक हुजन यो बरसाती डेडर नकुली नवाब इन गोठ में वयो हाने न जदी बीहर आयो त दिसी वठंदासे जमानो के मां हित सुन तो चाया ए बुधी चरियो ये बीहर यो आयो न तो न पक्ष न का जाओ बाबला सही यो नवाब तेस तई न गोठ में वापस नहीं दो तेस तई यो ता वारो गोरामड़ो न के अचण जो इशारो न कंदो गोराम उन के कदे बीहर वापस न घुराइंदो छो तो गोराम उन में तंग होयो बाबला सही आ गाल न कयो इन गुराम जे चवण ते नवाबड़ो सजो गंद कई वेठो न ताणे ने नवाब में दम होयो पीछे में तो पैसा फत की भी कोन आनंदो असा जे गोठ में ते दादागिरी पियो करे ओए नि भागो यो जान छुटी न तो यो मरी पया असा जा था बाबा से नवाब एतरो गंद करे ही नहा यो सिर्फ तहां जे ढराए पिजे करे रोशन ने नवाब के मुंह नहीं करे ठरनी तो फल थोरो यो जाड़े के मजो चखाए जो तो यो नि भागो जाड़ो उन वक्त होश में न होयो पर मुखे या पक नहीं तो ना आप इतरो अक्ते निकरी विंदो बाबला साईं इन जाड़े के केतरो भी मजो चखाए न पर जाड़ो सुधण जो ही कोने वो बुधो न तव कुत्ते जो पुछ विधो उनड़ में 12 महीने कढियो तो वरी टेड़ो जाड़ो वो तव अरे बाबा यो जाड़ो तो जाड़ो पर यो निभागो मलूक तो चंडो ठगिए ते लई आयो बाबला साईं पैसो वडी बुरी बला है जवान के ठग के जवान बनाए सदींदो मलूक खान मुके यो तो बुधा है तो मुझी जगह जे काज़न जातो के घणा लख रुपया मिलिया तू छा तो समझे तो मां तो के बख्शी कंदुस जे कदे तो खोजाए जो कब्जो न छडाए सकुसे तो पोइ ये कागज खणी कोर्ट में विंदुसे अरे तो मलूक जे जा भी भलडी ठीक आने का मां तो पाण यो चाहया थो तो पुत्र तू हल्लो कोर्ट तो मां तो ते ठगिया जो केस करे तो के उबतो टकराया अरे बीठो तडब जण उबतो लोगो पियो हिन के उबतो छा टकी ने जाना अरे बस आने बस तू जाड़े के तो दबाई या मुझी बेइज्जती तो करी न न मां तुझे तरफ तो गलाए सोनो गलाए थी हाने सोनो गलायो थी तोरा तू भी घणो खुश न थी जे दिन मां मलूक के टंगरायो उन डी हिन सा तू भी गडू हुंदे तो बिनी जा सिर जमीन ते टंगू उबियूं दो पुट एड़ा तो पुलिस का सच पुत्रा हणाइंदो साम डस डसा दिसंदो खबर आ जेको तू ठाहू को आई अरे मां ठाहू को हो जा या न हो जा पर तो खां ब थगते हां भला यो मां घणा थगते हां अरे तू जी स गाल बि आ पुट पर जॾहिं न तू इन मलूक सां मिलियो ही पंहिंजो सुलठींगो ढेरी कराए छॾियो अथई जेकॾहिं इहा ॻाल्हि जा जड़ा अॼु खां पोइ हिन मलूक सां मूंखे न ॾिसने अरे छोरा काॾे तो काॾे मैं सियाणी तू अकबर खान से मिलण आई आहीं न हाँ जीजा जेकॾहिं अकबर खान खां 2-3 रुपया पिनण आई आहीं तो ॻाल्हि कर मां तोखे ॾेई छॾियां अकबर खान में ॿियो को कम अथई तो वो मूंखे ॿुधाए छॾ अकबर खान ॿारहें खां पोइ ईंदो आहे घर इहो जीजा
सुबुह जो अकबर खान भला घर मां केॾी महिल निकिरंदो आहे त मां उनजे निकिरण खां पहिरीं अची वञा। अकबर खान सां तुंहिंजी का मिलण जी ज़रूरत कान्हे का। जेको कमु हुजे उहो तूं मूंखे ॿुधा। जेकॾहिं अकबर खान सां मुंहिंजी गिला करण जे लाइ आई आहीं त पोइ उहा ॻाल्हि खणी कर। न जा मां भला तुंहिंजी गिला छो कंदसि? हाँ, अकबर खान इहो न सोचींदो त असां फ़क़ीर माण्हू असांजी औकात कहिड़ी जो मां तुंहिंजी गिला अकबर खान सां कंदसि। मां भला अहिड़ो कमु छो कंदसि जो अकबर खान मूंखे ॿीहर हिन घर में पैर रखण ॾींदो? पोइ भला कहिड़े मक़सद जे लाइ हिते आई आहीं? कमाए त उहो ॿुधा, न त तव्हां पैर ड्रा। बसि आई सदा हणण, 2-3 रुपयनि जी ज़रूरत हुई, बसि रेस कोन्हे त वञा थी। इहा त मूंखे पहिरियां ई ख़बर हुई त तूं हिते पिनण जे लाइ आई आहीं, पर अख जी पकाई छॾी कोन पई। हाची वठ ही 50 रुपया ऐं पैर ड्रा आहे तव्हां। आख़िर ॻाल्हि छा आहे? ॿुधाई छो कोन थी? जीजा तोखे बि असां ॾाढो तंग कयो आहे, पर मजबूर आहियां, ॿी का वाट सुझे बि कान थी। पर छा कयां, यकीन कर सुबुह खां वठी चुल्ह बि न आहे ॿारी। बसि वधीक नथी चवां, बसि 200 रुपया ॾे रुगो त मुंहिंजो 2 ॾींहंनि जो सुकून सां वक़्तु गुज़री वेंदो। माई सियाणी, 200 मां अॼुकल्ह किथे तो गुज़र सफ़र थिए। ही वठ 1000 रुपयो, वञी गुज़र सफ़र कर। ऐं ॿीहर कॾहिं अहिड़ी का नौबत अचे त मूं वटि बेखुटके हली अचिजांइ। छा थी सोची? वठणा ॾेई त वठ, न त पैर ड्रा आहे तव्हां। रेसियाणी, तुंहिंजी सखावत खे पई ॾिसां त केॾी न तूं सखी दिलि आहीं। मां त जॾहिं बि ईंदी हुअसि, जेकॾहिं बानो बेगम खां मां सदा कंदी हुअसि त हू 10 रुपयनि खां वधीक मूंखे रुपयो बि कोन ॾींदी हुई, ऐं तूं 50 रुपया कढी ॾिनो आहे। इन्हीअ करे मां तुंहिंजी सखावत ते सोचां पई। अचे ही वठ, जॾहिं बि ज़रूरत पवई न त हिते ईंदी कर, तोखे 150 रुपयो मिलंदो ऐं वञी घर जो चुल्हो ॿार। वाह, 50 रुपया ॾिनो अथई, केॾी न ख़ुशि पई थी, ॼण मूं मथां लख लुटाए छॾिया अथसि। दरवाजो खोल ने बागी के जाए जी, ये जो दरवाजा बंद क्यों थई? हां चाहे तो दर खोले, आगे वही है। देख बर, अंदरों दरवाजो छो बंद क्यों हुई? मूंखे मथे में सूर पियो हुयो, सोचुम त दरवाजो बंद करे कुछ देर सुम्ही पवां। दरवाजो खोलियां थी न त इहा दुआ मूंखे सुम्हण ई कोन थी ॾे। आराम भी करण चाहे, सुञाणे तो मत के दर बंद करे पंहिंजे आशिक सां भी ॻाल्हाए न। सच ॿुधाए मूंखे, एॾो शक बि चङो कोन्हे। मूं वटि मोबाइल आहे किथे जो मां वरियाम सां ॻाल्हाईंदसि? मोबाइल त तो वटि आहे, के न के नी तू त ज़ाहिर कंदी, ऐं जंहिं ॾिठो मां न एड़ो असर कंदुसि आहीं, एड़ो असर कंदुसि आहीं, राज्य के ताऊं ॾींदी। गोराम, जे ॾींहुं न मूंखे मोबाइल सां पक हुई त बंदूक हणी कढजांइ, मां कोन कुछंदसि। बाक़ी रोज रोज जो ड्रामो न कर, कुछ पंहिंजी इज्जत जो भी ख्याल करे, मुंहिंजी जो भी ख्याल कर। भले वॾी इज्जत वारी थी, सुञाणे तो मां तोखे। हल मुंहिंजा भाउ, पाण खे घोट जीअं ठाही थो, ॼण शाम जो तुंहिंजो निकाह थींदो, जल्दी कर यार। अदा केड़ी खबर, मन भलाई थी पए ऐं मुंहिंजा भाग खुली पवन। जेकॾहिं तादली राज़ी थी वई त पोइ हिते ॿीहर थो रहंदुसि पाण खे ठाहिण जे लाइ। मुंहिंजा भाउ, जेकॾहिं तादली राज़ी थी वई न त पोइ तुंहिंजी शादी धूमधाम सां कराईंदासीं। अदा जेकॾहिं तादली राज़ी थी वई त मुंहिंजो निकाह उते ई कराए, बाक़ी काज अची हिते कंदासीं। अबा, जेकॾहिं छोकिरी राज़ी थी वञे त निकाह भी हिते अची कजाए ऐं काज भी हिते अची कजाए। मासी, गुलू जूं ॻाल्हियूं ॿुधी थी, पाण खे ईअं दिलासा ॾे थो ॼण हाणे हिन जो निकाह थींदो, पर हिन खे इहा ख़बर न आहे त उते दिलबर जूं तयारियूं थियूं थियनि, दिलबर ऐं तादली जो निकाह जूं तयारियूं। पोइ तव्हांखे कहिड़ो लाचार आहे ओॾा वञी दिलबर जो निकाह कराइण जो? मासी, असां दिलबर जो निकाह कराइण कोन था वञूं, पर मां पंहिंजी मस्तानी खे वठण थो।
मासी तू इन पूरे अंगण के सिंगारे छॾ, गुल छटराए छॾ। मां तोल शरनायन सां पंहिंजी मस्तानी खे वठी अलाह कंदो अबा, ईअं ई थींदो। अलाह कंदो, पर दिल खे दुआ लगे ही कान थी। असां ॿिनि ठगनि जे विच में आहियूं। एक तरफ का निजाम आए तो बे तरफ का दिल भर, ॿिन्ही असांखे सुख कयो आहे। हाणे त असां चुरी भी नथा सघूं। अदा हलो, देर थी थिए। माई तोखे ॿियनि जा घर ॾिठल कोन्हनि छा? जो फिरियो घिरो हिते अची थी पातो करी, तोखे मूं रोकियो आहे त असांजे घर न ईंदी कर, पोइ बि तूं मुड़ी नथी। आईंदा जे तूं असांजे घर में आई है न त अहिड़ो सोटी जो सटको ॾींदीसीं जो यादि कंदी आहे। ठहियो हाणे ठहियो जादो, मुंहिंजो बि तोड़ा अंदर खोले ठहियल। ऐं मां बानो बेगम जे करे घड़ी खरीदी आहे त वञी उन सां रूह रजाए अचां। तूं त बस शुरू थी वञी, यार मूंखे तुंहिंजो बूथ वणे थो छा? वॾो बानो बेगम का सवाद तुंहिंजा हियां थो फाटे। माई सियाणी, तोखे जादो हिते न साईंदी, इन करे तूं हिते न ईंदी कर। ॾिस न जीजा, मुंहिंजी दिल थी करे त घड़ी घर तोसां रोह रहण करे चा, पर ये जादो आहे न, सड़े थी पई, सड़े रुगो मूंसां। मूंखे ख़बर आहे तूं हिते ईंदी तमाशो ॾिसण, पोइ सॼे ॻोठ में वती थी पढ़ो ॾींदी। ऐं सभिनीनि खे इहो ॿुधायो अथई त बानो बेगम सां जादो वॾो ज़ुल्म कयो आहे या ऐं वती थी हर कंहिं सां मुंहिंजी गिला कंदी। तौबा तौबा, जादो मां जेकॾहिं तुंहिंजी गिला कयां न त मुंहिंजी ज़ुबान सड़े, पर जहिड़ी तूं ॾिठी आहे तेरी माई ॿुधी आहे। तूं त सड़ी सॼो कोयलो थी वई आहीं, तुंहिंजी ज़ुबान छा सड़ंदी? हुजे का नियत साफ़ त का सुधरी बि, को मुंह में लीमक ज़रो पचे। मूंखे ॾिस केॾो न लीमक अथम। माई सियाणी, आउं तोखे चवां पई त तूं जादो सां कोन पुॼी सघंदी आहे, इन करे तूं हितां पंहिंजा पेर डाहे ऐं ॿीहर हिते न अचिजांइ। ही माई हिन दर न अचे तन के आराम ही न अचेस न। हां, जेस ताईं बिल्ली वांगुरु सत दर न रुले न, तेस ताईं हिन के सुख कोन ईंदो पंहिंजे घर। माई तूं ही ॾाढी, असां हीअं तुंहिंजो ई भक्त घाटो, असांजी तोसां जाइ कोन्हे। तॾहिं त चवई थी न त पंहिंजा पेर डाह, जिन छॾे भूत छॾे, पर जादो जिंद कोन छॾींदो। तूं भी जादो आहीं न, जादो ही रहो। मां भी सियाणी आ, सियाणी विझंदी आ रधे पके में पाणी। हाणे तुंहिंजे रधे पके में पाणी पची वियो। हा अदा मां समझा तो त सुल्तान वारा कोन ईंदई। जेकॾहिं सुल्तान वारा न अचनि हा न त मल्हार मूंखे फोन न करिया। मल्हार पाण फोन करे मूंखे चयो त असां निकिरूं था। अदा तो पोइ हिते बि तूं छा थो करे? वञ जल्दी घर वञो, यार दी सोना धोड़ा कपड़ा पाए घोट थी अच। यार लाज़मी थो रही आहे जो मां सुल्तान वारनि जे साम्हूं निकाह कयां। बस दादली मूंखे पसंदि कर, हुन खां पोइ सुल्तान वारनि जा हथ टुटी पवंदा। पोइ असां सुकून सां शादी जी तारीख़ वॾे वॾो काज कंदासीं। पोइ मां शादी कंदुसि। अदा वरी तूं इहा ग़लती तो करे। दादलीअ जी हा साईं तुंहिंजो निकाह थींदो, उन जे बाद ही ॿियूं ॻाल्हियूं थींदियूं। ऐं हा, निकाह में देरि न कजांइ। किथे ईअं न थिए जो तुंहिंजी ढर सां वरी निज़ाम खे निकिरण जो मौक़ो मिली वञे। इन करे पहिरियां कमु इहो कजांइ, निकाह कर, बाक़ी ॻाल्हियूं बाद में कंदासीं। ठीकु आहे मुंहिंजा भाउ, मां तुंहिंजी ॻाल्हि मञी। पहिरियां निकाह, बाक़ी ॻाल्हियूं पोइ। ठीकु आहे? ओए देरि न कर मुंहिंजा भाउ, जल्दी घर वञ, घोट वारो जोड़ो पाए अच। मां तयारी करे थो अचां, तूं वञ निज़ाम जी छोरे खे हथु कर, किथे ईअं न थिए जो सुल्तान वारा हिते पहुचनि ईअं ॿई वरी लभनि ई कोन। अदा मां त कॾहिं घर हुयो त निभागा घर हुया, हाणे ख़बर न आहे हूंदा अलाए न। जेकॾहिं घर आहिनि त उन्हनि खे वठी हली उतां ते वियार, मां बि तयारु थी अचां। ठीकु आहे दा। दोस्तू छा चवंदो आहे भला चमड़ो अलाए छा? सुबुह ॻोठ छॾे आयो आहियां, अञा ॻोठ मां वापसि मोटियो ई न आहियां। मूंखां अॻ में घर वेठो चमड़ो न पर चाचो नवाब बाज़ थे, बाज़ जेको उॾीअ जे पहुतो। इन ॻोठ मां चाचो नवाब तेसि ताईं न वेंदो जेसि ताईं रेस अकबर खान खे क़बर में सुखी नेर न सुम्हारींदो। पर गोराम मूंखे ईअं बि लॻे थो त चाचो नवाब पाण सां गॾु असांखे बि धूड़ कंदो। तूं बि करे कमाल तूं। हो त ॾिस
आयो त केॾा डंडा ॿई ॼणा पर अकबर खान जे नाले खां ईअं था ड्रिजो जीअं न काओ गुलेल खां ड्रिजंदो आहे ईअं कुझ त हिमत के रुगो खाओ था गुलाम ड्रिजऊं नथा रुगो इहो ॿुधाए रईस अकबर खान खे मारण खां पोइ उन ज़मीन ते कब्ज़ो करे सघंदासीं? ॿियो केरु जेको अकबर खान जी मिल्कियत जे वारिस छॾिबो? गुलाम जेतिरो हक़ मिठल जो आहे ओतिरो ई हक़ तुंहिंजो लॻंदो। रईस अकबर खान खे कुझु बि थियो न त पहिरियां पुलिस असांखे जी टंगी थी गुलाम। हो त ॾिस केॾो ॾाढो खटो आहे ड्रिजे कीअं तूं तोखे कुझु बि न थींदो। चाचे नवाब चई छॾियो आहे अकबर खान खे वञी तव्हां मारियो तुंहिंजे वार खे तो बि न ईंदो। तूं बस रुगो अकबर खान जो बिलो कर ऐं सॼे खून जो इल्ज़ाम चाचे नवाब पाण ते खणंदो। तूं दिलि जाए कर। ठीकु आहे अकबर खान जे बारे में सोचूं था त छा करणो आहे। साईं अॼु हुमाई सियाणी आई हुई तव्हांजी पुछा करे पई। बेचारी ईंदी रहती आहे उन्हनि ग़रीबनि जो वखर ख़तम थी वियो। हा साईं वो पिनण जे लाइ आई हुई मूं हुनखे 50 रुपया ॾिनो। पूरो 50 रुपया? हा साईं वो ॾाढो ख़ुशि थी वई ऐं मूंखे अलाए केतिरियूं दुआऊं ॾिनई ऐं चवे पई त माई बानू ॾाढी कंजूस आहे मूंखे त 10-20 खां मथे ॾिनई कोन। ज़ुलेखा असल हकीकत ॿुधण जी हिम्मत आहे तुम्हें ॿुधाई? हा साईं ॻाल्हि कयो। हिकु राति जो मां ऐं बानू बेगम ड्राइंग रूम में वेठल हुयासीं ॻाल्हियुनि में वेही रहियासीं त तक़रीबन राति जा 2 पे थिया। ओचितो माई सियाणी घर अची पहुती। साईं मां ॾाढी परेशान आहियां मुंहिंजी मदद कयो। हा माई सियाणी तुंहिंजी मदद कयूं था पर ख़ैर त आहे हिन वक़्तु हिते पहुती छा मसइलो? साईं सुबुह खां वठी घोड़े खे बुखार हुयो पर असां ॼाण में रुपयो बि कोन हो जो टिकी पोटो वठी वियासीं या डॉक्टर ॾे वठी वञा। साईं हींअर त ॾाढो तेज़ बुखार थी वियो अथसि ऐं मथे ते बुखार चढ़ी वियो अथसि रुगो पियो थो विपले। बस दुआ कयोसि त अलाह से हिनखे यादि थी ॾे। अलाह ख़ैर कंदो भाई अलाह ख़ैर कंदो परेशान न थी। फिलहाल ही थी 2000 रुपया तूं हीअं कर कंहिं सुठे डॉक्टर खे वञी कोड़े खे ॾेखार अलाह रहम कंदो। महिरबानी साईं तव्हांजा थोरा बानो बेगम वॾी महिरबानी साईं तव्हांजा थोरा। हिन महांगाई जे दौर में 2000 मां छा थींदुसि? भाई सियाणी अॼु ही बि 2000 रुपया थी वठ ऐं जे अॻिते बि ज़रूरत पवंदी त ॿुधाइजांइ असांखे। साईं वॾी महिरबानी अलाह कंदो तव्हां ईअं ग़रीबनि जी सदाईं मदद कंदा रहंदो। बी माई सियाणी बी साईं हींअर अध राति जो उन्हनि खे कहिड़ी सवारी मिलंदी ऐं ही शहर कीअं पुॼंदा? तव्हां ड्राइवर खे फोन कयो त उहो हिननि खे शहर छॾे अचे। ठीकु आहे बानू ड्राइवर खे फोन कया तो वो खणी वेंदो अस्पताल। माई मोकिलिया थो ड्राइवर खे परेशान न। ठीकु आहे माई सियाणी। साईं अहिड़ी ॻाल्हि थी हुजे या न थी हुजे पर बानू बेगम जी ॻाल्हि करे तव्हां मूंखे साड़ींदा ज़रूर आहियो। मूं मथां कोई फ़र्क़ु नथो पवे भले तव्हां सॼो ॾींहुं वेही बानू बेगम जी तारीफ़ कयो। कदो आख़िरी दफ़ो तो चवां पंहिंजा टीन टपड़ खण ऐं ता हल जेकॾहिं न वञा त पोइ न वेंदी छो न वेंदे न त पोइ मां तोखे त बेइज़तो करे कढंदोमांइ। तूं मूंखे खाराई कोन थो जो मूंखे बेइज़तो कंदे। मुंहिंजे घर में रहियो पियो आहीं खाई बि मुंहिंजो थो बाक़ी जो थो खाई पंहिंजो थो खावां पंहिंजो पंहिंजी भेण जो थो खावां तुंहिंजो मुख ते हुकुम थो हलाई। सम्झाएसि नज़ीरा पंहिंजे भाउ खे सम्झाए न त मुंहिंजे हथां मरी पवंदो। चाचा अदा आख़िर तोखे छा कयो आहे जो हमेशा हुनजे मथां चितो लॻो वेठो आहीं? कुझु कयो अथई या न कयो अथई पर सॼी ज़िंदगीअ जो असां ठीको न आहे खयो हिनखे वेठा खारायूं। वधीक मोकल ॾे असां हेॾो निकिरूं था। तूं हाणे हितां खिसक सूरत पढ़ नज़ीरा खे असां कोन छॾींदासीं नज़ीरा खे। छो न छॾींदे तुंहिंजी बादशाही आहे छा? मां हितां कोन वेंदुसि। जंहिं ॾींहुं मां वेंदुसि न उन ॾींहुं मां पंहिंजी भेण खे साण वठी वेंदुसि। जेकॾहिं तूं नज़ीरा खे हितां वठी वञे ख़ुदि कोन्हे अची मारींदोमांइ। तोखे मोकल आहे जॾहिं न मूंखे मौक़ो मिलियो त मां पंहिंजी भेण खे वठी वेंदुसि पोइ तूं मोकिली वञजांइ।